الرحمن الرحيم ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون صدق الله العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम मौजूद हाज़रीन ऐं मौजूद सामिईन मां सभिनी पंहिंजे ईमान वारनि खे गुज़ारिश थो करियां पंहिंजे प्यारे नबी पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ फरमायो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाह से जान गणिया एहसान थिया जो रब करीम असां खे गुज़िरियल सालनि वांगुरु हिन साल भी सालियानो इज्तिमा नसीब करण फरमायो आहे समूरा जो अल्हम्दुलिल्लाह वाह जो कोलाची साहिबनि जा भाग भला आहिनि सुठनि नसीबनि वारा आहिनि जो अल्लाह साईं हर साल एॾे वॾे पैमाने ते अज़ीम शान जलसो नसीब थो फरमाए जंहिं महफ़िल जो मोर जंहिं कचहरी जो सिंगार जंहिं स्टेज जी ज़ीनत ऐं सूंह रहमत वारो क़ुर शरीफ़ नज़र अची रहियो आहे हे ईमान वारो तव्हां बि हिन साईं जे सदको था जो असां बि हिन साईं जे सदको था ऐं इंशा अल्लाह ताला अल्लाह असांजी रहमत में उमेद आहे हिन साईं जे सदको जन्नत में भी गॾु हूंदा वाह जो असांजो हज़रत मौलाना साईं अब्दुल शकूर साहिब जिन जी महिनत आहे
दुआ था कयूं त अल्लाह साईं पंहिंजे बाननि जी महिनतुनि खे क़बूल फरमाए। हे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्गो ऐं भाइरो, रजबुल मुरज्जब जो महीनो शुरू थी चुको आहे, जेको इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज मुबारक जो महीनो आहे। ये महीने में इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह साईं बैतुल्लाह शरीफ मोटी बैतुल मुक़द्दस ताईं सैर करायो, वरी बैतुल मुक़द्दस खां मथे घुराए हिकु आसमान क्रॉस, ॿियो आसमान क्रॉस, टियों आसमान क्रॉस, 7 आसमान क्रॉस कराए अर्श मुअल्ला ते घुराए पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार बि नसीब फरमाए। जिनजो ज़िक्र कंदे अल्लाह ताला फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला, फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। मेराज अल्लाह से नसीब फरमाए तो मां बांधड़े पाने के रात के हिस्से में, रात के कुछ हिस्से में मेराज फरमाए तो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू। मस्जिद शरीफ हराम खां बैतुल मुक़द्दस ताईं मस्जिद अक़सा ताईं मिराज थियो, सैर थियो। फरमाए लिनुरियहू मिन आयातिना, ऐं उहे शयूं बि ॾेखारियूंमांसि जेके मुंहिंजे नबी खे ॾिठल ई न हूं। लिनुरियहू मिन आयातिना, वाह जो नूरानी निशानियूं ॾेखारियूंमांसि। घणा ई साईंनि नज़ारा ॾिठा, जहन्नम बि ॾिठूं, जन्नत बि ॾिठूं, पर फरमाए सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना। रूबरू रब रहमान जी ज़ियारत ऐं दीदार बि नसीब। वाह जो मेराज जो अजीब अल्लाह से नज़ारो ऐं नमूनो बयान फरमायो। अहिड़ी बुराक जी सवारी जो साईं फरमायो जे मां बुराक जी सवारी ते चढ़ियुमि, जिते मां इमामुल अंबिया जी नज़र पई वञे, जिते हुन सवारीअ जी पंहिंजी नज़र पई वञे, उते हुन बुराक जा क़दम पिया भॼनि, एॾी तेज़ीअ सां डोड़ कंदी। साईं फरमायो जॾहिं मां अक़सा मस्जिद शरीफ में आयुमि, मांखे ॾाढनि सुहारनि वारा पटकनि वारा नज़र आया, नूरानी चेहरनि वारा। मन में या जिब्राइल अमीन इहे केरु आहिनि जंहिंजा नूरानी चेहरा, सोनियूं ॾाढ़ी सुवारियूं, सोना पटका ठहनि था, वाह जो चेहरनि में नूर आहे, केरु आहिनि? साईं तव्हां खां अॻु में जेके नबी सगोरा अलैहिस्सलातु वस्सलाम आया हा, समूरा तव्हांजे दीदार जे लाइ, तव्हांजे इस्तक़बाल में मस्जिद अक़सा में अल्लाह बीहारे छॾिया आहिनि। साईं फरमायो थोरी देरि खां बाद सिफ़ूं लॻी वयूं नमाज़ जी सूरत में। मांखे जिब्राइल अमीन अर्ज़ु कयो क़द्दिम या मोहम्मद क़द्दिम, समूरा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
साईं मेहरबानी फरमाए पक पंहिंजा कदम मुबारक ते वधायो मुसले ते हली भी नमाज़ पढ़ायो त असांजी मंज़िल अञा अॻिते आहे। साईं फरमायो ओ जिब्राइल अमीन ॾाढो आदम भी आहे, ॾाढो नूह नबी भी आहे, ॾाढो इब्राहिम खलीलुल्लाह भी आहे, ॾाढो इस्माइल ज़बीउल्लाह भी आहे। मूंखां वॾा आहिनि, मां सभिनि खां आख़िर में आहियां, नंढो आहियां सभिनि जो। भले कोई वॾड़ो नमाज़ पढ़ाए मां भी पोयों भी पढ़ां। जिब्राइल अमीन फरमायो साईं बराबरि तव्हां खां त वॾा आहिनि, पर सभिनी खां तव्हांजो शान, तव्हांजो मान, तव्हांजो मर्तबो बुलंद आहे, छो जो तव्हांजे सदको अल्लाह सभिनी खे ठाहियो आहे। साईं नमाज़ पढ़ायो, साईं नमाज़ पढ़ाई बरकाता, वरी सफ़र जारी थियो। वाह जो अजीब ऐं ग़रीब सफ़र हो जो इंसान जो अकुल नथो मञे, पर अल्लाह सिंह जो दीन इस्लाम अहिड़ो आहे, अकुल मञे न मञे अल्लाह सिंह जी कुदरत जे करिश्मनि जी ॻाल्हियुनि जो सरे तस्लीम खम करणो। अकुल नथो मञे, अकुल मञे थो त बिना थंबे थुणी जे आसमान बीठो आहे, नथो न मञींदो अकुल। अल्लाह फरमाए तो अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाक़ा, ओ दुनिया में हनारो हिकु आसमान न, ॿ आसमान न, टे आसमान न, फरमाए तो 7 आसमान हिक ॿिए जे मथां मां बीहारे छॾिया आहिनि, पर बिग़ैर अमदिन तरौनहा। पढ़ो तो सही, बिग़ैर अमदिन तरौनहा। तव्हां घुमी फिरी अचो, तव्हांखे थंबो थुणी आसमान जे हेठों टेक ऐं दीवार नज़र ई न ईंदी, बिना टेक जे मां अल्लाह बीहारे छॾिया आहिनि। अकुल नथो मञे, पर अल्लाह सिंह फरमान बारक आहे, घुमी अचो तव्हांखे टेक नज़र ई न ईंदी। ओ ईमान वारो, साईं फरमाए त मां हिकु आसमान क्रॉस करे, ॿियो आसमान क्रॉस करे, टियों आसमान क्रॉस करे सिदरतुल मुंतहा ते पहुतुमि। वरी अल्लाह साईं जी ज़ियारत कयमि। मूंखे अल्लाह फरमायो मुंहिंजा नबी छा खणी आयो मां वटि, कहिड़ो तोहफ़ो ताइफ़ां थो ॾी। मां अर्ज़ु कयमि अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। अञा इब्तिदा कयो सुभान छा फरमायो अत्तहियातु, पढ़ो तो सही, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। साईं मुंहिंजूं कोली बातां, साईं मुंहिंजूं फेली बातां, साईं मुंहिंजूं जानी बातां, साईं मुंहिंजूं माली बातां सभु तुंहिंजे लाइ। इहो तोहफ़ो मां खणी आयो आहियां अल्लाह साईं, ओ मुंहिंजा रब करीम मां तो वटि तोहफ़ो खणी आयो आहियां। अल्लाह फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा नबी तुझे मथां सलाम, मुंहिंजा नबी तुझे मथां रहमतूं, मुंहिंजा नबी तुझे मथां बरकतूं। अहिड़ो साईं जो अल्लाह साईं मेराज बयान फरमायो, वरी मिठड़ियूं ॿोलियूं बयान फरमायूं त छा कचहरी थी। साईं फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे गुलाम जे मथां, मुंहिंजे आशिक़नि जे मथां, मुंहिंजे उम्मतनि जे मथां बि सलामती नसीब फरमा। साईं फरमायो मूंखे अल्लाह साईं 50 नमाज़नि जो तोहफ़ो ॾिनो, खणी वञ मुंहिंजा नबी, खणी वञ, तुझा आशिक़, तुझा गुलाम, तुझा परवाना 50 नमाज़ पढ़ंदा वेंदा, मां सलामती बि ॾींदोमान, रहमत बि ॾींदोमान, बरकत बि ॾींदोमान।
50 नमाज़ूं साईं वठी अचनि था। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो साईं अल्लाह संजी ज़ियारत नसीब थी कचहरी थी पाण फरमायो हा साईं पोइ छा नसीब थियो उम्मत लाइ या पंहिंजे लाइ? साईं फरमायो हो अदा मूसा अल्लाह से मांगे पंहिंजे उम्मत लाइ 50 नमाज़ूं ॾिनी हिन वाह जो रहम कयो थे वाह जो बाझ कई थे वाह जो फज़ल फरमायो थे ये साईं न पढ़ंदई साईं न पढ़ंदई साईं 50 नमाज़ूं वॾियूं हिन न पढ़ंदई महिरबानी करे कुछ रिआयत करायो। साईं फरमायो ए अदा मूसा अलैहिस्सलाम जे करे चवें थो त मोटां थो वरी अल्लाह साईं ॾे वापसि विया और रब करीम कुछ रिआयत अल्लाह साईं फरमायो मुंहिंजा नबी वरी ॿीहर पंधु करे आयो आहियां त 5 नमाज़ा माफ़ करे छॾियूंमांइ। वरी साईं मूसा अलैहिस्सलाम सां मिलिया वरी चईं न पढ़ंदई अञा रिआयत आखिर 50 नमाज़नि मां वञी 5 नमाज़ूं बाक़ी बचियूं घणियूं हाणे 5 पढ़ंदा आहियो त 10 पढ़ंदा आहियो नमाज़ूं। साईं जी तबियत ॾाढो भार ऐं बोझ थियो वापसि आया। जेकर 50 नमाज़ूं हुजनि हा त भलो थिए हा मुंहिंजा पोढ़ा मुंहिंजा नौजवान मुंहिंजा ग़रीब मुंहिंजा अमीर मुंहिंजा मर्द मुंहिंजूं मायूं ईमान वारा मर्द ईमान वारियूं ज़ाइफ़ा जेकर 50 नमाज़ूं पढ़ंदा रहनि हा त वॾो अल्लाह जो रहम थिए हा। दिलि में ॾाढो ग़म थियो ॾाढो बोझ बार थियो ग़ैबी आवाज़ आयो ओ मुंहिंजा नबीअ ग़लती न कर मूंखे तूं ॾाढो प्यारो आहीं ॾाढो प्यारो आहीं ॾाढो प्यारो आहीं तुंहिंजे सदको मांगे तुंहिंजी उम्मत बि ॾाढी प्यारी आहे। तुझा गुलाम तुझा आशिक तुझा परवाना पर्दा पाबंदीअ सां 5 नमाज़ूं खाते में 50 नमाज़ूं लिखाए छॾ। ओ ईमान वारो अॼु इरादो पैदा कयो त इंशाअल्लाह ताला मेराज मुबारक वारे तोहफ़े जो क़दुरु कंदासीं। कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त मेराज मुबारक जे तोहफ़े जो क़दुरु कयो बेक़दरी न कयो। नमाज़ जा पाबंद ओ जंहिं साईं जो खाओ था जंहिं साईं जो पियो था फरमाए तो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा जरसो हाणे मौज में तो अचे तव्हां सुभान अल्लाह हाणे साईं धरी करे आओ वरी असांजो सुभान अल्लाह फरमाए थो पाणी पीअण वारो पाणीअ जो हया कयो मुंहिंजो पाणी था पियो नमाज़ां बि पढ़ो। फरमाए तो कुल रअयतुम इन अस्बह माउकुम गौरा जो तो कुरान शरीफ सच्चो आहे। फरमाए तो कुल रअयतुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। जेकॾहिं मां अल्लाह तव्हांजो पाणी खारो करे छॾियां या सुकाए छॾियां अल्लाह फरमायो केरु आहे जेको तव्हांखे पाणी पीआरे जो कोई न आहे। फरमाए तो इन लकुम फिल अनआमि लइब्रह नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैनि फरसिन व दमिल लबना मिन बैनि फरसिन व दमिल लबनन खालिसन साइगल लिशारिबीन। ओ दुनिया में रहने वालो अल्लाह जो नालो तो खीर मल्हायो नमाज़ अल्लाह जो पढ़ो
नाफरमानी न कयो बेचया न थियो अदा आज़ान जो आवाज़ ॿुधंदा हुकुम न ॿुधंदा पोइ कननि हूंदे ॿोड़ा न थी जो ईमान वारो मथां कननि हूंदे ॿोड़ा थी बेनमाज़ी थियो आज़ान जा आवाज़ जॾहिं तव्हांजे कननि ते पहुचनि ओ जॾहिं मौज़न ॼाणो सॾंदो करे हैया अलस्सलात हैया अलस्सलाह मौज़न ॼाणो दाहूंदो करे हैया अलल फलाह हैया अलल फलाह अजो नमाज़ दे अजो कामयाबी जे तरफ अजो कामयाबी जे तरफ छॾण वारो त कोलाची सहाबा छॾण वारो त घोटो सहाबा छॾण वारो त अबड़ो सहाबा छॾण वारो त पठान सहाबा छॾण वारो त बलोच सहाबा छॾण वारो त बिरोही सहाबा पर दावत उनजी आहे जेको अहकमुल हाकिमीन अदा दावत कंहिंजी थो ॾे फरमातो अलैहि सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन सुभान अल्लाह जेको हाकिमन जो हाकिम उन अल्लाह जी नमाज़ जे सदते हलिया अचो जंहिंजे तां असांखे मोटणो आहे कहिड़ा कहिड़ा अल्लाह से भॼी हलिया वेंदो ॿिए हंधि अदा अल्लाह से ॿी का जाइ आहे जो ॿी का जाइ न आहे जाॾे लिकी पाण खे पनाह में रखूं बचायूं का जाइ न आहे फरमाए तो मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा ओ दुनिया में रहण वारो इन मिट्टीअ में मां तव्हांखे पैदा कयो आहे इन मिट्टीअ में वरी वापसि मोटाईंदोमांव वरी इन मिट्टीअ में तव्हांखे ॿीहर जीअरो करे उथारींदोमांव ओ ईमान वारो कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवाता अदा जो कुरान शरीफ जो फरमान मुबारक आहे सिज खां बि वधीक चिटो आहे साफ़ ऐं सुथरो फरमाए तो कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन सुभान अल्लाह ओ दुनिया में रहण वारो कीअं था नाफरमानियूं कयो बेचया थियो तव्हांजो नालो निशान ई न हो अदा तव्हां सां अॻ में पैदा थियल आहे न पोइ पैदा थियासीं ॾाढो आदम साईं वरी पोइ नसुब हलियो 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 हाणे असां हिन दौर में पैदा थिया हिन सदीअ में अॻिन सदियुनि में अलाए केतिरा असांजा वॾड़ा हुआ फरमाए तो कुन्तुम अमवातन फअहयाकुम तव्हां मोल हुयो तव्हांजो नालो निशान न हो मां अल्लाह तव्हांखे जीअरो करे दुनिया में पैदा कयोमांव फरमाए तो सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम वरी मां अल्लाह सभिनि खे मारींदोमांव वरी सुम्मा युहयीकुम वरी सभिनि खे जीअरो करे बीहारींदोमांव सुम्मा इलैहि तुरजऊन वरी सभिनि खे पाण वटि मोटाईंदोमांव अदा मोटदा था वञनि वीचारो फलाणो हलियो वियो फलाणो हलियो वियो फलाणो हलियो वियो काॾे था वञनि अल्लाह साईं ॾे मोटी था वञनि का भॼण जी जाइ नाहे का लिखण जी जाइ नाहे फरमाए तो कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम ओ दुनिया में रहण वारो तव्हांखे फना थियणो आहे तव्हांखे मरणो आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे
जो हर साल वारी शइ मरणो आहे वफ़ात थियणी आहे पर फरमाए तो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला दिसामा अल्लाह जा फरमा बरदार कहिड़ा था थियनि दिसामा अल्लाह जा नाफ़रमान कहिड़ा था थियनि ओ ईमान वारो समूरा चयो त अल्लाह साईं मोटी हलंदासीं पर चङा अमल करे हलो ईमान वारो चङा अमल करे हलो ये क़ब्र असांजे लाइ बिश्त जो बाग हूंदो ओ ईमान वारो मरणो आहे पर अहिड़ा सुहिणा अमल करे हलो जो क़ब्र मां निकिरंदा वञो त असांजो चेहरो ईअं चमके जीअं चोॾीअं जो चंड चमकंदो आहे यौम तबयज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह यौम तबयज़्ज़ु वुजूह पढ़ो तो सही यौम तबयज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह केतिरा अहिड़ा मुंहं हूंदा जो क़ब्र मां निकिरंदा वेंदा चोॾीअं जो जे चंड खां वधीक चमकंदा केतिरा अहिड़ा मुंहं हूंदा जो भुंडीअ खां वधीक सड़ियल हूंदा कारा किट ॾिसण जहिड़ा ई न हूंदा ओ ईमान वारो अल्लाह खे राज़ी करे रहो रब रहमान खे परचाईंदा रहो नमाज़ुनि जी पाबंदी क़ुरान शरीफ़ जी तिलावत जी पाबंदी अॼु कहिड़ा कहिड़ा रातो था कयो त क़ुरान शरीफ़ जी तिलावत बि कंदा क़ुरान शरीफ़ आहे हिन जी तिलावत कयो हे गुल पाइण छो तव्हांजा न आयो आहे जो हिनखे गुलड़ा पाराए ख़ुशि था कयो त क़ुरान शरीफ़ सां राज़ी थी हे पुतड़ियूं पाइण तव्हांजो न आयो आहे बुखियो न आहे तव्हां असांजी पुतड़ियुनि जो बुखियो न आहे ईमान वारो छा हिनखे पुतड़ियूं पाराए ख़ुशि था थियो त क़ुरान शरीफ़ सां राज़ी थी वियो फरमाए तो हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान तहां इंसाननि जे लाइ तहां माण्हुनि जे लाइ मां हिदायत जो किताब करे मोकिलियो आहे फरमाए तो फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन जेतिरो थी सघियो हिनखे पढ़ंदा रहो जेतिरो थी सघियो हिनखे ॿुधंदा रहो इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून क़ुरान शरीफ़ घणे ॿुधण सां ईमान ताक़त वठी वेंदो अल्लाह जे मथां यकीन ऐं विश्वास मज़बूत थी वेंदो ओ ईमान वारो छो बेचैन थिया हो छो बेआराम थिया हो रड़ियूं कंदा था त तबियत में चैन न आहे रड़ियूं कंदा था त तबियत में बेआरामी आहे इहो हिन जे करे जो इंटरनेट जे दौर में असां फासी आहे मोबाइल हीअं लॻी पियूं टच व्हाट्सअप जो दौर आहे फेसबुक जो दौर आहे गंदगीअ जो उरूज आहे गंदगीअ जो उरूज असांजा नौजवान दोस्त ऐं भाइर इन इंटरनेट जे दौर में फासी पिया आहिनि ग़लति कंदा प्रोग्राम ॾिसी पाण खे डिप्रेशन जो मरीज़ करे वेठो अथऊं बेचैनी ऐं बेआरामी जो दाहूं फरमाए तो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब खबरदार 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 अल्लाह जे ज़िक्र खां सवाइ ॿिए में सुकून न अथव क़ुरान शरीफ़ अल्लाह जो ज़िक्र आहे निमाज़ अल्लाह साईं जो ज़िक्र आहे ज़ुबान सां पढ़ंदा रहो ला इलाहा पढ़ो तो सही जॾहिं बेचैनी थियव जॾहिं बेआरामी थियव त हिकु त ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र घणो कयो तव्हांजे तबियत में सुकून ऐं आराम अची वेंदो ऐं ॿियो रहमत वारो क़ुरान शरीफ़ जल्द जल्द में नमाज़ पढ़ी खोले पढ़ो
कदें पढ़ो अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। कदें पढ़ो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। यासीन शरीफ जी तिलावत, अलहम्द शरीफ जी तिलावत, सूरत आल इमरान जी तिलावत, सूरत बकरा जी तिलावत। ओ ईमान वारो कुरान शरीफ जी तिलावत कंदा वेंदो तव्हांजे दिलनि में आराम ऐं सुकून अची वेंदो, बेचैनी दूर थी वेंदी। हेॾो नमाज़ पढ़ंदा वेंदो, हेॾो कुरान शरीफ पढ़ंदा वेंदो, हेॾो अल्लाह जे ज़िक्र में मशगूल थींदा वेंदो। ज़िक्र कंदे नमाज़ा पढ़ंदे कुरान शरीफ पढ़ंदे तव्हांखे निंड जा झूटा ईंदा। ऐं इंटरनेट जे हलायत माण्हू जी निंड ई फिटी वई। सॼी सॼी राति नौजवान असांजा घोरण पखी वांगुरु अखियूं खोली वेठा आहिनि। सुबुह जो अखियूं ॻाढ़ियूं लाल, सॼी राति ॼणो जिहाद पियो थिए। सॼी राति ज़िंदगीअ में इस्तेमालु थियो, ओजागे जे मर्ज़ में वठिजी वियो, डिप्रेशन जो मरीज़ थी वियो। ओ ईमान वारो अल्लाह जो नालो थो पंहिंजा पेर संभालियो। काॾे गुमराहीअ ॾे आव कई अथव, काॾे जहन्नम जी बाहि जे तरफ़ वेझाता थियो। फरमाए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। सुभान अल्लाह। आस्ते जागो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॿियो बि त गुनाह खां तव्हां पाक हो, तव्हां पाक हो न था, गुनाह सां भरियल रहूं। कयो साईं, गुनाह सां ॿुॾल रहूं। जेके गुनाह जी माफ़ी वठण जे लाइ आया हो, वॾे असांजो सुभान अल्लाह। फरमाए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। हो दुनिया में रहण वारो जेड़ा भी गुनाहगार हो, गलतियुनि सां भरिया पिया हो, ॾोहनि में भरिया पिया हो, मां अल्लाह जे दरवाज़े ते मोटी जो मां माफ़ी वठो त मां सभु गुनाह माफ़ करे छॾिया। फरमाए थो ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास। इमरान खान जहिड़ा हुक्मरान मथे में लॻी विया आहिनि, अमलनि जी सज़ा आहे। बहर में फसाद आहे, बर में फसाद आहे। मांग बि ज़ोर करे वई आहे, चोट चढ़ी वई। गिह मांगो, पटालू मांगा, टमाटा मांगा, हर शइ ज़र चढ़ी वई आहे। चओ त असांजे अमलनि जी सज़ा आहे। चओ साईं, असांजे जहिड़ा बद किरदार हुक्मरान असांखे मिलिया। आमालुकुम उम्मालुकुम, साईं फरमाए थो जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा ओड़ा हुक्मरान। फरमाए थो ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास। तव्हांजे अमलनि जी सज़ा आहे। फरमाए थो इन्नल्लाह ला यज़लिमु अन्नास शैअन वलाकिन्नन्नास अनफुसहुम यज़लिमून। जो अल्लाह से ज़ुल्म न कंदो आहे। जो अल्लाह से ज़ुल्म खां पाक। असां पाण ते पाण ज़ुल्म कयो आहे, पाण खे पाण ॾोही मुजरिम करे, गुनाहगार करे, नाफ़रमान करे अल्लाह जी नज़र खां किराए छॾियो। वरी बि रब रहमान जो रहमा जो भोलो नथो करे, बांदर नथो करे। वरी बि रब रहमान जो रहमा शिकिलियूं नथो मटाए।
साईं जी दुआ जी बरकत अम्मा आमना साण फरमायो जॾहिं बचड़ो मुंहिंजे पेट मुबारक में ॿाहिरि आयो दुआ था घुरनि जमण साईं दुआऊं मां का पंहिंजा कन मुबारक वेझा कया ॿुधण जे लाइ फरमाए मूंखे ही लफ़्ज़ मुबारक ॿुधण में आया अल्लाहुम्मा ग़फ़िर लि उम्मती अल्लाहुम्मा ग़फ़िर लि उम्मती ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत थी साईं जन वरी हमेशा उम्मत लाइ दुआऊं घुरंदा हमेशा तहज्जुद जी नमाज़ ते तवाफ़ जे टाइम ते मिना मुज़दलिफ़े में हर जाइ उम्मत लाइ दुआऊं जो असांजूं शिकिलियूं माण्हुनि जूं नज़र थियूं अचनि न त असांजा ख़ुदा करतूत अहिड़ा थी विया आहिनि जो राति जो सुम्हूं त सुबुह जो भोला ऐं बांदर थी वञूं ओ ईमान वारो महिरबानी करे पाण खे गुनाहनि खां बचायो नाफ़रमानियूं न कयो गुनाह थी विया आहिनि त हलिया अचो फरमाए थो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह व अमिल अमलन सालिहन फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफूरर रहीमा अल्लाह फरमाए मांखे अची अर्ज़ कयो माफ़ी वठो त मां रहम कयां अची मांखे चओ त मां रहम कयां अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त इंशाअल्लाह गुनाहनि जी माफ़ी वठंदासीं शैतान ॾाढो ख़ुशि थो थिए जॾहिं गुनाह थो कराए नाफ़रमानी थो कराए बेचयो थो करे ॾाढो ख़ुशि थो थिए पर शैतान रड़ियूं करे चयो त मां हिननि खे गुनाह कराए ना बर्बाद थो कयां मूंखे ख़ुशी थी थिए पर जॾहिं हे पाना अल्लाह जा अल्लाह जो ज़िक्र था करनि त मूंखे वॾो बर्बाद था कनि जॾहिं गुनाह जी माफ़ी था ॾियनि त मूंखे बर्बाद था कनि तमुरा पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि पढ़ो साईं अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि माफ़ी वठो गुनाहनि जी शैतान खे रुआरियो ज़िक्र करे शैतान खे रुआरियो अल्लाह जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि ॾाढो रब रहमान रहीम आहे ॾाढो करीम आहे ॾाढो अरहम राहिमीन आहे केॾा ॿिया मूंखे प्यारा हो ॿिया मां कुझु न ठाहियो आहे उन अल्लाह जी प्यार खे ॾिसी सम्झो जीअं ज़रो ज़रो असांखे ठाहियो आहे जीअं ज़रे ज़रे खे असां जेके संभालियो आहे अदा शामो ठहिया हो सोन मां चांदीअ मां पितल मां लोह मां फरमाए थो अवलम यरल इंसान अन्ना खलक़नाहु मिन नुतफ़तिन फ़इज़ा हुव ख़सीमुम मुबीन ओ दुनिया में रहण वारो तव्हां सोन मां न ठहिया हो तव्हां चांदीअ मां न ठहिया हो तव्हां पितल मां न ठहिया हो अन्ना खलक़नाहु मिन नुतफ़ह पाणीअ जे क़तरे मां मटाए सटाए माण्हू बणाइण वारो मां अल्लाह साईं आहियां फरमाए तो हुव अल्लज़ी युसव्विरुकुम पढ़ो साईं हुव अल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा अम्मा जे रहम वारी जाइ ते यादे अबे जी नज़र बि न अम्मा जी नज़र बि न अल्लाह साईं जी नज़र फी ज़ुलुमातिन सलास तव्हां टिनूं धाइनि में बंदि हुयो मांखे सॾु कयो आहे मां जे पेट मां तव्हांखे जेका ज़रूरत थी मां सभु पूरी करे छॾी मां अदा कीअं पूरी कयो मां जे पेट में ज़रूरत जेका उन अल्लाह साईं जो ॾाढा प्यारा हो फरमाए तो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम अल्लाह फरमाए मांखे तीन जो कसम आहे मांखे ज़ैतून जो कसम आहे मांखे तूर सीना जबल जो कसम आहे
मांगे अमन वाले मक्के शरीफ जो कसम लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम तहां जहिड़ो इहा बि मां कंहिंखे ठाहियो ई न आहे। अल्लाह सिंह ॾाढा प्यारा हो। चलो रब रहमान खे राज़ी कयो। फरमाए तो मूंखे राज़ी कयो तो जन्नत ॾियां। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। तो हिन कुरान शरीफ में वाइदो आहे त जन्नत इंतज़ार में अथव। चलो पाण खे संभालियो, जहन्नम जे तरफ़ या न वञो, गुनाह जी माफ़ी वठो। फरमाए थो अहिड़ी जन्नत में ॼाए ॾींदोमांव हूरुन मक़सूरातुन फिल ख़ियाम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सुभान अल्लाह वली आवाज़ सां फरमायो। फरमाए थो अहिड़ियूं हूरां बि ॾींदोमांव जो तव्हांजे लाइ मां खीमन में बंदि करे विहारियूं हिन जे मोती सिप में बंदि हूंदो। लुॿाड़ियल सुॿाड़ियल न हूंदियूं। जो लुॿाड़ियल सुॿाड़ियल इहे लफ़्ज़ जो लुॿाड़ियल सुॿाड़ियल घुमियल फिरियल वाकण वारियूं न हूंदियूं, आज़ाद माहौल वारियूं न हूंदियूं। फरमाए तो फ़ीहिन्न क़ासिरातु तर्फ़ लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान। अहिड़ियूं हयादार, अहिड़ियूं फरमाबरदार जो हीअं कंध हेठि खणी वेठियूं हूंदियूं, मुड़ुसनि खे हीअं अखियूं कोड़ियूं करे हीअं शिरमा ऐं मामेज़ा में न ॾींदियूं जो मुड़ुस वीचारनि खे दुख थिए। हयादार कंदड़ा हेठि वेठी हूंदी निमाई। फरमाए थो अहिड़ियूं हयादार जो तव्हांजे लाइ मां वेहारियूं आहिनि जो जिन बि उते न पहुतो आहे, न माण्हू पहुतो आहे। न जिन खे पहुचण जी ताक़त आहे, न माण्हू खे पहुचण जी ताक़त आहे। फरमाए थो कअन्नहुन्नल याक़ूत वल मरजान कअन्नहुन्नल याक़ूत वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। याक़ूत ऐं मरजान जे मुख़्तलिफ़ में वधीक चमकींदियूं, वाह जो वीआईपी हूंदियूं। जो वाह जो मोचारियूं सोचारियूं न हूंदव, ईमान वारो वीआईपी हूंदव, पहिरें नंबर क्वालिटीअ जूं। ॾिसी थक लही वेंदव, छड़ो चवंदव त फ़क़ीर आहिनि, हुरनि जी वेठो ज़ियारत ई ज़ियारत कान्हे। पर हे फ़क़ीरानी बि संभालियो, हे दुनिया वारी जंहिंखे अलाह से ॾिनी आहिनि इहे बि संभालियो। हिननि खे बि नमाज़ पढ़ायो, हिननि खां बि रोज़ा रखायो, हिननि खे बि क़ुरान शरीफ़ पढ़ायो, हिननि खे बि तौहीद जो नूर नसीब करायो। मुशरिक न थियनि, बेनमाज़ी न थियनि, बेदीन न थियनि। इहे तव्हां जूं झूनियूं फ़क़ीरानियूं वाह जो वीआईपी थी वेंदियूं। 70 हूर हिकिड़े पासे ते, दुनिया वारी फ़क़ीरानी तव्हांजी ॿिए पासे ते। जो वाह जो वीआईपी थी वेंदी, जो इहा बि जो वाह जो वीआईपी थी वेंदी। सुञाणे न सघंदव त इहा गोराम जी माउ आहे या फोटे जी माउ आहे या रजब जी माउ आहे या शहबान जी माउ आहे या अब्दुल सत्तार जी माउ आहे या मोहम्मद ताहिर जी माउ आहे या मोहम्मद तैयब जी माउ आहे या अब्दुल्लाह जी माउ आहे। हीअ परेशान थींदो त हीअ कहिड़ी आहे। पोइ तव्हांखे दिलि ॼाए थींदी त उहा तव्हांखे पाण ॻाल्हाए दिलि ॼाए ॾींदी मां फलाणी आहियां। तव्हां चवंदव त वाह जो अलाह से तोखे बि ठाहियो आहे। उते त मोचाड़ी सोचाड़ी हूंदी आहे, हाणे त वीआईपी थी पई आहे। ओ ईमान वारो वाह जो बिश्त में रंग आहिनि। फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ओ ईमान वारो पाण खे बि जहन्नम जी बाहि खां बचायो, पर बचनि ॿारनि खे घर जे भातियुनि खे नंढनि वॾनि खे जहन्नम जी बाहि खां बचायो। दुआ आहे त अल्लाह साईं असां सभिनि खे जहन्नम जी बाहि खां बचाए।
दुआ है अल्लाह से असां सभिनि खे जन्नतुल फिरदौस में जाइ नसीब फरमाए। हे रब करीम असांजे हज़रत मौलाना साईं अब्दुल शकूर साहिब वारनि जूं महिनतूं ऐं जफ़ाकशूं ऐं जुमला जमात सूर जी महिनतूं जफ़ाकशूं पंहिंजे फज़ल करम सां पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। हे अल्लाह से असां जेके आया आहियूं सभिनि जो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। हे रब करीम असां सभु खां दुआ करे अर्ज़ था करियूं जेका हयाती नसीब फरमाए हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम सां रहणु नसीब फरमाइजांइ। हे रब करीम जॾहिं पाण ॾे घुराए हक़ वारी जमात मां जमियत उलमा इस्लाम पाण ॾे घुराइजांइ। हे अल्लाह से जॾहिं क़यामत जी ॾींहुं उथारे इन हक़ वारी जमात में उथणु नसीब फरमाइजांइ। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।